असा जो पैगाम वाज़ेह है जेको महराज वारी रात अल्लाह दिनो हुजूर जो दोस्त अल्लाह जो दोस्त हुजूर जो दुश्मन अल्लाह जो दुश्मन जेको हुजूर जो गुलाम आ उहो असांजे मथे जो ताज आ जेको दीन जे दुश्मनन इस्लाम जे दुश्मनन कुरान जे दुश्मनन सरवरे कौनैन सरकार दो आलम जे दुश्मनन जो साथारी आ न असांजो दोस्त आ न असांजो साथारी आ न असांजो उन सां कंहिं क़िस्म जो को सुलह आ। उनजो नंढड़ो मिसाल तव्हांखे तव्हांजे शहर खां ॾियां त बि बजा थींदो। तव्हांखे नंढड़ो मिसाल तव्हांजे सखर जो मिसाल माशा अल्लाह अल्हम्दुलिल्लाह तबारक अल्लाह बंगला महफूज आहिनि। तबसरा कयां थो पोइ वरी चिड़नि था पोइ वरी काविड़जनि था पोइ वरी मूं ते नाराज़ बि थियनि था। जंहिं वटि कल्ह ताईं गाॾिड़ी बि कोन हुई हाणे माशा अल्लाह सखर जा सभ खां वॾे में वॾा ज़मींदार आहिनि। माशा अल्लाह हाणे अरबनि रुपयनि जा कम था थियनि रुगो हिकिड़ी नहर खे पको करण जे लाइ छो त बोतारनि जूं ज़मीनूं उन नहर ते आबाद थींदियूं आहिनि। अरबे रुपया सरकारी खज़ाने में थिए थो न कमु हले थो ज़कर में नथो हले रोड़ी वाह ते लेकिन सब कुछ महफूज आ। बंगला महफूज ज़मींदारियूं महफूज इजाफा बैंक बैलेंस महफूज सब कुछ महफूज महफूज ना है तो तहांजी मस्जिद महफूज कोने। हाणे मस्जिद कें ड्राई बिल्डोजर हण वारो केरो क्रेन चाहण वारो केरो आर्डर ॾियण वारो केरो घोटकीअ में कुरान मजीद के बाहि ॾेई करे साड़ियो वियो केरो बाहि ॾियण वारो। कमर शहदाद कोट में कुरान मजीद के कलाशनकोफ जी गोली हई वई केरो गोली हण वारो। उमरकोट में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में गुस्ताखी कई वई केरो कहिड़े मुल्क जो काफ़र हो। उन जे हिमायत में जेका निकता अदड़ा ऐं अदड़ियूं उहे केर आहिनि कंहिंजे घरनि में पैदा थिया आहिनि छा उहे मुसलमान न आहिनि छा उहे पंहिंजो पाण खे मुसलमान नथा सॾाइनि।